सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान पारां क़ाइम कयल वन मेन कमीशन अक़लियती हक़नि जे चेयरमैन डॉक्टर शोएब सिडल अॼु डिप्टी कमिश्नर कॉन्फ्रेंस हॉल मिठी में अक़लियती बिरादरी सां मुलाक़ात कई ऐं संदन शिकायतूं ॿुधियूं ऐं संदन दरख़्वास्तूं वसूल कयूं। उन मौक़े ते हुन चयो त थरपारकर जे दौरे जो मक़सदु अक़लियतुनि जा मसइला संदन दर ते हल करणु आहे। असां अक़लियतुनि जा मसइला हल करण लाइ भरपूर कोशिश करे रहिया आहियूं। हुन चयो त पाकिस्तान में अक़लियतुनि खे बराबरी जा हक़ हासिल आहिनि, पर अक़लियती बिरादरियुनि खे घुर्जे त हू तालीम ते भरपूर तवज्जो ॾियनि त जीअं संदन हालतूं बहितर थी सघनि ऐं पंहिंजे ॿारनि खे वधि खां वधि तालीम ॾियारियो त जीअं तव्हांजा ॿार बि आला तालीम हासिल करे मुक़ाबले जा इम्तिहान पास करे आला पोज़ीशनूं माणे सघनि। हुन डिप्टी कमिश्नर थरपारकर खे चयो त थरपारकर में तालीम ऐं सिहत जी बहितरी लाइ ज़िले में कमु कंदड़ कंपनियुनि ऐं ॿियनि खां सहकार वरितो वञे ऐं इन सहकार सां तालीम ऐं सिहत में जिते बि खाल नज़र अचनि था उनखे भरींदो ऐं अक़लियतुनि लाइ 5% मुलाज़मतुनि जी कोटा ते अमल कयो वञे। हुन डिप्टी कमिश्नर थरपारकर खे हिदायत कई त मथी शिकायतुनि ख़ासि करे हद दख़लनि ऐं कब्ज़नि बाबति शिकायतुनि ते कानूनी कार्रवाई कई वञे। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर थरपारकर, एसएसपी थरपारकर ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि अक़लियतुनि जा मसइला कानून मूजिबि हल करण जो यकीन ॾियारियो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।